ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7 स्कंद जे 11 अध्याय में ॾिठो हो त श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित खे ॿुधाइनि था त युधिष्ठिर महाराज नारद मुनीअ खां पुछियो त हुननि खे हू चई वर्णन जो धर्म ॿुधाइनि। जंहिं ते नारद मुनी राजा युधिष्ठिर खे चई वर्णन जो धर्म ॿुधाइनि था ऐं उन्हनि सां मुतालिक़ द्रोणाचार्य जो हिकु किस्सो बि ॿुधाइनि था। तंहिं बाद चई वर्णन जे कर्म जो अहवाल पिणु बयानु कनि था, जंहिंमें ॿुधाइनि था त कहिड़े कर्म करण सां कहिड़ो लाभ या कहिड़ी हानि थींदी आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7 स्कंद जो 12 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे आश्रमनि जे धर्म जी सम्झाणी। श्री नारद मुनि चयो त हे राजा युधिष्ठिर, चई वर्णन जो धर्म मूं तोखे ॿुधायो। हाणे चई आश्रमनि जो धर्म जो उन्हनि खे रखणो आहे सो ॿुध। ब्रह्मचारीअ जो धर्म ही आहे त जॾहिं कंहिंखे ब्रह्मचर्य वठण जी ख़्वाहिश थिए तॾहिं माउ पीउ खां आज्ञा वठी 20 वरनि जी उमिरि में गुरुअ जे घर दाख़िल थी उन जी मर्ज़ीअ मूजिबि आज्ञाकारी थिए ऐं हिकु चित सां ख़िदमत करे। गुरुअ जी आज्ञा टेल ऐं शेवा खे पढ़ण खां उत्तम सम्झी प्रभात ऐं सांझीअ जे वक़्तु गुरु नारायण, सूरज, अग्नि ऐं ॿियनि देवताउनि जी विधि अनुसार पूॼा करे ऐं मथे ते जटाऊं रखी ऐं ॾाढ़ी मथे ऐं बदन जा ॿिया वार कॾहिं बि न लाराहे ऐं जेका भिख्या वठी अचे सा सभु गुरुअ जी अॻियां अची रखे। जॾहिं गुरु आज्ञा ॾिएसि तॾहिं भोॼन वञी करे। कावर जहिड़ा या बुरा लफ़्ज़ चवणु छॾे ॾिए। गिला न करे। इतर फुलियल चंदन ऐं ॿी का ख़ुशबू बदन खे न लॻाए। सुरमू पाइण या मसे लॻाइण, मांस खाइण ऐं शराब पीअण छॾे 5 वरनि ताईं गुरु वटि ब्रह्मचार्य में रहे। गुरुअ जी ज़ाल सां खिली न ॻाल्हाए, परियां ई नमस्कार करे। कॾहिं बि स्त्री जो संग उन सां ॻाल्हाइण या संदसि पासे में अकेलो न वञी वेहे। घी खां बाहि ते बिना पघिड़जण रहियो न थींदो ऐं जेकॾहिं 24 वरनि जी उमिरि में हिन जो मन गृहस्थ करणु चाहे त चङे कुल मां शादी करे गृहस्थ धर्म सां रहे। जे शादी करण जी ख़्वाहिश न थिएसि त मरण ताईं गुरुअ जे घर में रहे, पर कंहिं बि स्त्री ॾांहुं बुरी नज़र सां न ॾिसे। वानप्रस्थ जो धर्म ही आहे त जॾहिं गृहस्थ में 50 वरनि जी उमिरि जो थिए तॾहिं पंहिंजी ज़ाल समेत जंग में वञी परमेश्वर जो तप ऐं सुमरण करे। अनाज न खाए, जंगली फल फूल खाए। जेकॾहिं फल फूल न मिलन्स त ज़मीन ते किरियल पन खणी खाए, पर वण मां न पटे। जेकॾहिं को महिमान या फ़क़ीर अचे त उनखे बि उहे जंगली फल फूल खाराए। हवन बि उन्हनि फलनि फूलनि सां करे। मींहुं पवण वक़्तु जाइ खां ॿाहिरि मैदान जे विच में ऐं सियारे में पाणी ऐं गर्मीअ में 5 अग्नियूं ठाहे तंहिंजे विच में वेही अहिड़े क़िस्म जो तप 1 वर्य, 2 वर्य या 4 वर्य, 8 वर्य या 12 वर्य जेतिरो वक़्तु थी सघेसि ओतिरे वक़्त ताईं तप करे। ब्रह्म जो वीचार कंदो रहे त पाण बि ब्रह्म रूप में लीन थी वेंदो। सभई चओ जय श्री कृष्णा। अध्याय 12 संपूर्ण थियो। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7 स्कंद जो 13 अध्याय। संन्यास धर्म बाबति ॿुधाइण।
श्री नारद जी चयो त हे राजा युधिष्ठिर, वानप्रस्थी 75 वरनि जी उमिरि में सन्यास वठे। सन्यासीअ जो धर्म आहे संसारी तृष्णा छॾे 8 ही पेर परमेश्वर जे ध्यान में रही मंत्र पढ़े ऐं जरियो ॻिचीअ मां लाहे छॾे। पहिरें आश्रम जो धर्म छॾे ॾिए ऐं कंहिं बि शहर या वसंदीअ में हिकु राति खां वधीक न रहे। भिख्या वास्ते शहर में वञण खां खेसि रोक कान्हे ऐं जेके ख़ुशीअ सां मिलेसि तंहिं ते राज़ी थी शास्त्र मौजू पंहिंजो कर्म कंदो रहे। को बि कपिड़ो पाण वटि न रखे, अकेलो रही हमेशह डंडो करमंडल रखी सभिनी जीवन ते दया रखी हरीअ जे चरणनि जो ध्यानु कंदो रहे। ब्रह्म जो प्रकाश जड़ ऐं चेतन सभिनी में हिकु जहिड़ो सम्झी कंहिंखे बि पंहिंजो चेलो न बणाए। पंहिंजे रहण लाइ कुटिया या झोंपड़ी बि न जोड़े। शहर खां ॿाहिरि वीरानीअ में रहे। खाधे ऐं कपिड़े जी चिंता न करे। वेद ऐं शास्त्र पढ़ण ऐं ॿुधण जो घणो अभ्यास रखी संसार में सभिनी खे हिकु जहिड़ो सम्झी मौत जी चिंता या जीअण जी ख़ुशी न करे। सभई चओ जय श्री कृष्णा। एतिरी कथा ॿुधाए नारद मुनि चयो त हे राजा युधिष्ठिर, मूं तोखे ब्रह्मचर्य, वानप्रस्थ ऐं सन्यास धर्म बाबति विस्तार सां ॿुधायो। हाणे हिकु सन्यासीअ जो मिसाल ॿुधायां थो, सो ॿुध। जॾहिं पहलाज तख़्त ते वेठो तॾहिं हिकिड़े भेरे मुल्क में घुमण लाइ निकितो। हिन जी आदत हूंदी हुई त जिते कंहिं ज्ञानीअ जो पतो पवंदो हुअसि उते वञी वॾे प्रेम सां साणस ज्ञान गोष्ठ कंदो हो। उन दफ़े रेवा नदीअ जे किनारे ते छा ॾिसे त हिकिड़ो अवधूत दत्तात्रेय नाले तमामु थुल्हो ऐं तेजवान लिंगे उगारे परमेश्वर जे ध्यान में ज़मीन ते पियो आहे। पहलाज उन अजगर मुनीअ खे ॾिसी पालकीअ तां लही नमस्कार करे हथ जोड़े चयो त हे परमहंस जी मूरत, मूंखे तव्हां वॾा महात्मा ऐं गुणवान ॾिसण में अचो था। खाधो कपिड़ो ऐं ॿी का बि वस्तु तव्हां वटि रखियल बि ॾिसण में नथी अचे। संसार वहिंवार खां असल परे पिया ॾिसिजो ऐं मां ईअं पियो सम्झां त सभु उधम छॾे ॾिनो अथव। उन हालत में बि तमामु तेजवान ऐं सिगारा पिया ॾिसण में अचो। दुनिया जा माण्हू उधम बि केतिरो कनि था त बि तव्हां वांगुरु सखी नथा ॾिसिजनि ऐं हू रहनि बि ॾुबरा था। सो दया करे उन जो सबबु ऐं जेको ज्ञान तव्हांखे परमेश्वर ॾिनो हुजे उहो वर्णन करे ॿुधायो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7हें स्कंद जे 13हें अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।